अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे शमन अली मिराली जे बारे में कुझु ॿुधाइण वारो आहियां। ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदुसि, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शमन अली मिराली जो हिकु न्यू एल्बम अची रहियो आहे, तमामु बहितरीन एल्बम। हिन एल्बम में तमामु सिंध जा मशहूर शाइर पिणु आहिनि। तमामु सुठी शाइरीअ सां ही एल्बम अची रहियो आहे। एल्बम नंबर 5 तमामु जल्द ही एल्बम अचण वारो आहे। दोस्तों, ही एल्बम नंबर 5 2022 में रिलीज़ कयो वेंदो। ही एल्बम नंबर तव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त ही एल्बम नंबर आख़िर कहिड़ी कंपनी में ईंदो। दोस्तों, ही एल्बम शमन अली मिरालीअ जी पंहिंजी प्रोडक्शन आहे, जेकी SM प्रोडक्शन आहे। उन में ही एल्बम रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, ही एल्बम तमामु बहितरीन ख़ूबसूरत एल्बम आहे। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। जेके दोस्त शमन अली मिराली खे पसंदि कंदा आहिनि उहे दोस्त हिन वीडियो खे लाइक ऐं कमेंट ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।